चूअल जमाली मुख्तिया का शाबंद रफ़ीक मेमण शहर में सब्जी फ्रूट ऐं रेस की दुकान मच्छी मार्केट में अघनि जो लिस्ट चेक करे 6 दुकानदारनि ते दंड विधा। शहर चूअल जमाली जे मेन स्टॉप शाही बाज़ार समेत एदी चौक सब्जी फ्रूट जे पड़ी नई मच्छी मार्केट समेत रेस की दुकान ते वञी अघनि जूं लिस्टूं चेक कयूं त अघ आसमान सां ॻाल्हियूं कंदड़ पाण मुरादो हेठि लही विया। 200 किलो वारी मच्छी चंद मिंटनि लाइ 100 रुपया किलो जे हिसाब सां वेकिरो थियण लॻी। सब्जी फ्रूट वारनि पंहिंजा अघ थोरी देरि लाइ घटाए छॾिया। मुख्तिया का शाबंदर अघ ज़्यादा वसूल कंदड़नि खे 6 वापारियुनि ते 500 खां 1000 रुपयनि ताईं दंड हणी खेनि तंबी कई त माण्हू खां ज़्यादा अघ वसूल न कनि जी सूरत में मथनि कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते मुख्तिया का शाबंदर रफ़ीक अहमद मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में वधीक ॻोठनि खे कंहिं सूरत में बख़्श न कयो वेंदो। इन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। वक़ार मेमण, सोच TV, चूअल जमाली।